बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। डीसीओ चौक ते गॾु थियल सिंध धरती मां जा गैरतमंद सबूतो, मुंहिंजा बहादुर भाउरो, बुजुर्गो, दोस्तो ऐं मुंहिंजी भेणियो, अस्सलाम वालेकुम। जिए सिंध, जिए मुंहिंजो प्यारो पाकिस्तान, जिए मुंहिंजी सिंध जी गरीब मिस्कीन अवाम। मुंहिंजा दोस्तो, तव्हांखे ख़बर आहे त ही जंग जेका मूं जोटी आहे, सा तव्हांजे हक़नि लाइ मूं जंग लड़ी रहियो आहियां। मुंहिंजा दोस्तो, ही जंग कातिल ऐं मक़तूल जी आहे, कूड़े ऐं सचे जी आहे। त मुंहिंजा दोस्तो, मूंखे ॿुधायो, तव्हां इन जंग में मुंहिंजो साथ ॾियण लाइ तयारु आहियो? तव्हां मूंसां भाउ ॿेली थी विढ़ंदा, विढ़ण लाइ तयारु आहियो? अॼु तव्हां वचन कयो त तव्हां पंहिंजी धरती मां सां ज्यादती थियण न ॾींदव, पंहिंजे मासूम बचन जो हक़ हिननि ज़ालिम हुक्मराननि खे छीनण न ॾींदव। मुंहिंजा दोस्तो, मुंहिंजो तमामु सुठो हसीन, मुंहिंजी असांजे दिलनि ते राज करण वारी असांजी राणी, सिंध जी राणी शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिबा जो फर्ज़ंद हिते आयो असांजी अखियुनि ते। मूंखे दिली ख़ुशी थिए हा त अॼु उन्हनि ज़ालिमनि जे स्टेज खां बहितर हिननि मज़लूमनि जे स्टेज ते उहो बीठल हुजे हा। हमेशा खां मुंहिंजी ख्वाहिश हुई त आउं मोहतरमा जे नख़्ते जिगर जो भी बॉडीगार्ड थिया ऐं उन्हें खे भी उन्हें जा हक़ वठी ॾियण में उन्हें जो बाह ॿेली थिया। पर इहा कुदरत जी ॻाल्हि आहे। तो अॼु हू उन्हें पार्टी में उन्हें ग्रुप में वेठो आहे जेॾा बीबी जे खून जा पेरा ओॾा वञनि था। मूं ॿुधो, आउं त आराम सां सुतल हुउसि जेॾीमहिल मुंहिंजे मोहतरम बिलावल साहब तकरीर पे कई। जॾहिं मूंखे ख़बर पई त बिलावल साहब ॿधी नचनि पिया त मूंखे ख़ुशी थी त हिकिड़ो त इहो त हू पहिरियों दफ़ो ॿधी नचनि पिया, पंहिंजे अंकल जे ज़िले में अचनि पिया। ॿी ख़ुशी वॾे में वॾी मूंखे इहा थी त हू ॿधी अचनि पिया इहो ऐलान करे त मुंहिंजो मज़लूम अंकल खटे वियो, मुंहिंजो ज़ालिम पीउ हाराइजी वियो। मुंहिंजा दोस्तो, आउं सुतल हुउसि, आराम जी बहितरीन निंड मूं कई, जेके हिकिड़ो खटियल जेको जंग करे को जनरल आराम जी निंड सुम्हंदो आहे, ओड़ी निंड आउं सुतो पियो हुउसि।
तो मुझा दोस्तों, मुझी जंग जेका है हू का नाणे जी जंग ना है, को माल ते असीं कोन विड़ायो। मुझी जंग पंहिंजी धरती मां जी जंग है। जॾहिं मूं इहो महसूस कयो त मुझी मां के, मुझी जख्मी लाचार मां के ज़रदारी टुकड़ा टुकड़ा करे विकिणे पियो, त ओॾी महिल आ उथी खड़ो थियुसि, मूं हुनजी बांह झली, मूं चयो तोखे ईअं करण कोन ॾींदासीं। सिंध भाउ मुझी बांह है, असीं कमज़ोर थी सघूं था पर असीं बेगैरत नथा थी सघूं। असां में गैरत भी है, असां में हिम्मत भी है जो असां पंहिंजे नंगनि जी हिफ़ाज़त कयूं। तो मुंहिंजा दोस्तों, अचो वो वक्त अची वियो आहे, ही धरती मां अवा सभिनी खे पुकारे पई त उथी खड़ा थियो, पंहिंजी धरती जी हिफ़ाज़त कयो। मुंहिंजा दोस्तों, मूंखे मुंहिंजो झेड़ो शुरू थियो जेॾी महिल हुन अधु मुंहिंजी मां सिंध जो हिस्सो अल्ताफ हुसैन जे हवाले पे कयो। तव्हांखे ख़बर आहे त सिंध जा मां अधु पे कयाऊं, अधु हिस्सो अल्ताफ हुसैन के तोहफे तौर पे ॾिनऊं, ॻाल्हि को हाकिम अली जो जायदाद है। मुंहिंजा दोस्तों, उन खां पोइ झेड़ो स्टार्ट थियो, उहो झेड़ो अची मोरजर ते दंग थियो। तव्हां ॾिठो त मोरजर ते बख्तरबंद गाॾियूं, पुलिसूं, ही ॿिया टके जा जेके SP ते मोकिलिया था वञनि, उन्हनि खे चढ़ायूं करे चोर चोर जा पुट बेईमान SP मोकिले मूं ते चढ़ाई कराई वई, हाई कोर्ट में चढ़ाई कराई वई। पर अल्हम्दुलिल्लाह अल्लाह साईं तव्हांखे वसीलो कयो, सिंधी टोपी अजरक ऐं सिंधी पटके वारे गैरतमंद माण्हू खे वसीलो कयो ऐं हिननि मुंहिंजी हिफ़ाज़त कई। इन्हनि झांगीड़नि ऐं मारवाड़नि पंहिंजे मासूम भाउ जी हिफ़ाज़त कई ऐं मुंहिंजी जान बचायूं। आओ तव्हांजो थोराइतो आहियां। ऐं हाणे हमरा मूंखे थे कढण चाहियो हितां, आओ पंहिंजे माण्हुनि जे साम्हूं बग़ैर के हिफ़ाज़त जे आओ पंहिंजे माण्हुनि जे विच में बीठो आहियां। अचो 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 आसिफ ज़रदारी जे हवारियो, हणो गोली मूंखे, आओ बीठो आहियां साम्हूं। आओ को लिकी कोन विया, आओ पंहिंजे दोस्तनि, पंहिंजे मारवाड़नि झांगियुनि जे विच में बीठो आहियां। मुंहिंजो मौत भी हिननि जे विच में थींदो, आओ को दुबई में कोन मरंदुसि, आओ दुबई भॼी कोन वेंदुसि, आओ हिननि जी ख़िदमत हमेशा जारी रखंदुसि। मुंहिंजा दोस्तों, बोतल असांजो निशान आहे, हिकिड़े दोस्त जो बकरी, हिकिड़े दोस्त जो डोल निशान आहे। बोतल जो निशान यादि रखिजो, किथे किथे असांजी हिकिड़ी नंढड़ी बदक भी असां धारी आहे, उनजो भी ख्याल कजो। मुंहिंजा दोस्तों, किरदार भी परखिजो, असांजा कैंडिडेट भी ॾिसजो, हुननि जी कैंडिडेट जेके आहिनि उहे भी ॾिसजो। शरीफ ऐं बदमाश जी परख कजो महिरबानी करे। बकरी चई छॾियमि, बकरी तो वरी ढुकी आहे, छा कयां हुनजो। तो मुंहिंजा दोस्त, मुंहिंजा भाउरो, इलेक्शन जो ॾींहुं 19 तारीख़
ताजे बच्चन के मुस्तकबिल के फैसले जो दी है मेहरबानी करे मुर्स मानू पोलिंग जी हिफाजत भी करनी है किथे भी को टरड़ाई करे तो असांजा सेल ठहल उन्हनि खे ॿुधाइजो असां यकदम उते पहुचंदासीं ऐं बदमाशी खे रोकींदासीं इंशाअल्लाह कंहिंखे भी डिॼण जी ज़रूरत न आहे बाकी जेके गुलर जेके मुंहिंजा धारियल गुलर जिन खे आऊं खीर पियारींदोसि उहे गुलर हाणे दर मटाए विया आहिनि शायदि वधीक मलाई वारो खीर उन्हनि खे उतां मिले पियो 19 तारीख़ खां पोइ ज़रदारी बि उन्हनि खे थुॾाईंदो उन्हनि जो खीर बंदि थी वेंदो इंशाअल्लाह छो त कारकर्दगी 0/0 आहे जे कारकर्दगी सुठी हुजे हा त अॼु बिलावल साहब खे हिते आणे घिटिन में रुलाइण जी ज़रूरत न पवे तो मुझा दोस्तो हिम्मत कजो गॾु हुआसीं गॾु आयूं जिंदगी भर जो वचन है अवां अवां जे बचन सां साथ निभाइण जो इंशाअल्लाह निभाईंदासीं वॾी महिरबानी जिए सिंध जिए अवाम अल्लाह अल्लाह जो रसूल पंहिंजे हबीब जे सदके तव्हांखे पंहिंजनि बचन सां हमेशा सलामत रखे तव्हांजे बचन जे जायज़ रोज़गी में बरकत विझे बड़ी मेहरबानी हलो 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 डॉक्टर साहब तू अकेलो नहीं असां तो सां गॾु आहियूं